हैदराबाद प्रेस क्लब जे साल 2023 लाइ चूंडनि में डेमोक्रेटिक जर्नलिस्ट ऐं अकील इब्राहिम ग्रुप जे गॾियल पैनल जा समूरा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाब। लाला रहमान समूह सदर ऐं हमीदुर रहमान जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि हैदराबाद प्रेस क्लब जे साल 2023 लाइ चूंडू इलेक्शन कमेटी जे चेयरमैन मुर्तज़ा सियाल, मेंबरनि अहमद जाफ़री ऐं एडी मल्हा जी निगरानी में हैदराबाद प्रेस क्लब में थियूं। इलेक्शन कमेटी तरफ़ां जारी कयल हतमी नतीजनि मुताबिक़ डेमोक्रेटिक जर्नलिस्ट ऐं अकील इब्राहिम ग्रुप जे गॾियल पैनल जे सदारती उम्मीदवार लाला रहमान समूह 88 वोट खणी सदर, साजिद ख़ानज़ादा 80 वोट खणी नायब सदर, हमीदुर रहमान 88 वोट हासिल करे जनरल सेक्रेटरी, सरदार अहमद शेख 83 वोट खणी जॉइंट सेक्रेटरी ऐं फ़हीम बबर 80 वोट हासिल करे ख़ज़ानची जे उहिदे ते कामयाबी माणे वरिती। मेंबर गवर्निंग बॉडी जे 10 उहिदनि ते अली हसन 85 वोट, ख़ालिद खोखर 81 वोट, जयप्रकाश मोराणी 82 वोट, इक़बाल मल्हा 87 वोट, फाज़िल चन्ना 82 वोट, इरशाद चन्ना 79 वोट, अल्ताफ़ कोटी 86 वोट, हुसैन ख़ान 86 वोट, हारून आरई 82 वोट ऐं एसोसिएट ते काशिफ़ ख़ान 23 वोट खणी अक्सरियत सां कामयाबी हासिल करे वरिती। जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे उम्मीदवारनि सदर जे उहिदे ते नासिर शेख सिर्फ़ 25 वोट, नाइब सदर जे उहिदे ते अब्दुल्ला सरोही 30 वोट ऐं जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते इरफ़ान आरई 25 वोट खंया, जॾहिं त ॿियनि उहिदनि ते बीठल उम्मीदवार बि अक्सरियती वोटनि सां हाराए विया।